जोही मां फारूक पंवड़ जी रिपोर्ट मूजिब म्यूनिसिपल कमेटी जोही जे नए मुक़रर थियल सीएमओ शफीक भुट्टो जी मुक़ररी बाद शहर गंदगी जो वड़ चढ़ी वियो। असिस्टेंट कमिश्नर जी ऑफिस अॻियां मेन नालो टुटी पवण सबब गंदो पानी शहर जे दुकाननि में दाख़िल थी वियो। सियासी समाजी मज़हबी धुरिन जे अॻवाननि वापारी दुकानदारनि मीडिया अॻियां दाहींदे चयो त म्यूनिसिपल कमेटी जोही जे माहवार लखे रुपया बजट आहे जेका ख़र्च करण बदिरां करप्शन करे गुम कई पई वञे, जंहिं सबब शहर खंडर बणिजी वियो आहे। हुननि सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस बल्दियात जे सूबाई वज़ीर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त जोही म्यूनिसिपल कमेटी में हर महीने सफ़ाई तरक़ियात ऐं ॿियनि कमनि जे नाले ते थींदड़ करप्शन जी इंक्वायरी कराए मुलविस सीएमओ ऐं ॿिए अमले ख़िलाफ़ करप्शन जो केस दाख़िल करे शहर अंदर सफ़ाई ऐं तरक़ियाती कम कराया वञनि।